सिंधी आखाणी सुहिणी यादि जंहिंजो बाग़ पंजवीहो। ॾींहं बीतंदा विया, अमन खे चहिरो भुलिजाए ई कान पियो। जंहिंमहिल बि कुझु अलॻि सोच मन में अचे, अखियूं बंदि करे त आयशा जो ई चहिरो नज़र अचे। दिलि में पंहिंजो पाण खे काफ़ी सम्झाईंदो हुयो, अमन कंहिंजी अमानत आहे यार, वापसि पंहिंजे माहौल में ढलिजी वञे। पर अमन खे हिकु ई सवाल ईंदो हुयो, मां सम्झां थो कंहिंजी अमानत आहे, कंहिंजे लाइफ सां जुड़ियल आहे, त मूंखे हिन जो चहिरो बार बार मुंहिंजे दिलि जे अॻियां छो थो अचे। ख़ैर, उन जा सवाल उन जे मथां ई ॿारी पिया पवनि। जवाबु ॾींदो बि केरु? पंहिंजे सवाल जा त जवाब कंहिंखे बि न मिलंदा आहिनि। वक़्तु बीतंदो वियो। कुझु टाइम खां पोइ दोस्त जी शादी हुअसि। 2 ॾींहं हुते हुनखे वञिणो हुयो, पर कंपनी में थोरो कमु वधीक हुयो त इन जो निकिरणु जाइज़ कान हुयो। ख़ाली रिसेप्शन ते वञणु ज़रूरी सम्झो। पर हिनजा दोस्त ॾाढो नाराज़ पिया थियनि। पर अमन जी बि हुनखे ख़बर हुई त काफ़ी हद ताईं ज़िमेदारियूं अमन जे मथां आहिनि, त हुनखे ज़्यादा ज़िद कान कंदा हुआ। अमन रिसेप्शन ते तैयार थी पहुतो, कार मां निकिरी पंहिंजे अंदाज़ में हलंदो रहियो। अचानक सां ख़ूबसूरत चणे चोरीअ में हिकदमि इंडियन ड्रेस में आयशा साम्हूं खां डुक पाए अचे पई। अमन जो ध्यानु मोबाइल में हुयो, हिकु हथु खीसे में, अमन जो कंधु हेठी हुयो। जीअं ई हूअ डुक पाए पंहिंजे लेखे अचे पई, आयशा बि बेख़बरी हुई। अचानक अमन सां अची टकराइजी। अमन जो बैलेंस बिल्कुलु हिली वियो। अमन पट ते किरी पियो। आयशा बि किरंदे किरंदे बची वई। अमन उनखे हथ सां पकड़े रोके वरितो ऐं साइड थी वियो। आयशा कुझु बि न ॻाल्हायो, सिर्फ़ु सॉरी चयो, सॉरी। अमन त हिकदमि अलॻि दुनिया में पहुची वियो। बार बार क़िस्मत इन सां छो थी मिलाए मूंखे? सिर्फ़ु आयशा जे चहिरे ॾे निहारींदो रहियो। आयशा चपटी वॼाए चयो, सॉरी। वापसि सां चयो त अमन होश में आयो ऐं उन अखियूं पंहिंजो जगमगायूं। ख़ैर, उथी करे करे अॻिते हली वियो। आयशा बि पंहिंजे साइड थी वई। पर अमन जे दिलि मां त ॻाल्हि हटे ई कान पई। सॼी रिसेप्शन में आयशा खे ई नज़रूं ॻोल्हींदी रहियूं। आयशा किथे नज़र अचे, मथां नज़र अचे, पर आयशा किथे नज़र ई कान पई अचे। छेले में हिकु डांस जो प्रोग्राम हुयो, जंहिंमें फैमिली जा मेंबर डांस करे रहण वारा हुया। छोकिरी जूं भेनर, सौटियूं, मारोटियूं जेके बि आहिनि, उहे डांस करण वारियूं हुयूं। सो स्टेज जो पर्दो हटियो ऐं हुन ते डांस करण लाइ सभु तैयार थी करे बीठियूं हुयूं। पर सभिनि जो पुठियों सीन पियो ॾिसण अचे, अॻियां कंहिंजो फेस न। जीअं ई म्यूजिक चालू थियो, तीअं पंहिंजो धीमे धीमे मुंहुं फेरींदे फेरींदे पंहिंजी अॻियां जी झलक ॾेखाई। पर उन में बि सभिनी खे घूंघट हुयो। डांस कंदे कंदे धीरे धीरे घूंघट सभिनी हटायो। अमन जूं त अखियूं 2 मां 4 थी वयूं। आयशा
बसि उहे शब्द मन में हिकदमि सां रुकिजी विया। सभु भेनरूं डांस पियूं करनि, पर हिन जूं नज़रूं सिर्फ़ु आयशा ते टिकियल हुयूं। मन त इहो बि भुलिजी वियो कि हीअ कंहिंजी अमानत आहे। अमन हिकदमि उनखे टक सां ॾिसण लॻो। डांस पूरो थियो, सभिनी सीटियूं वॼायूं, ताड़ियूं वॼायूं, सभिनी ॾाढो मज़ो वरितो। अमन खे हल्को सो होश आयो। दोस्तनि चयो, ओए छा थियो, कहिड़ी दुनिया में आई? ही सभु छोकिरियूं जो हुयूं, परियूं कान हुयूं। अमन खिलंदे चयो, सही आहे, हिकु परी हुई खाली। सभिनी न्यारे करे अमन ॾे सवाल पुछो, हिकु परी हुई, केर वणी? अचानक सां हुन चयो, छा था चओ? सभिनी दोस्तनि चयो, ही बुल में पंहिंजो हाल दिलि सां चई वियो कि हिकु परी आहे, हाणे त हिन खां पुछी बि कान सघंदासीं। अमन तूं ईअं चयो, सभु परियूं आहिनि, मूंखे ॾाढियूं वणनि थियूं। अमन चयो, मां सच मां ईअं चयो हुजे, मूंखे त कान थो लॻे। तंहिं ते हिकु दोस्त चयो, तोखे चऊं था तूं हाणे छोकिरी ॻोल्हे वठि, शादी करे छॾ, तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो अथई। सभिनी चयो, न तो ईअं कान चयो, तो ईअं चयो सिर्फ़ु हिकु परी हुई। केर हुई? अमन चयो, केर बि न, मां ईअं कोन चयो, मूंखे त यादि कोन्हे। सभिनी दोस्तनि पकड़े करे चयो, अमन दिलि जी ॻाल्हि लिकाए न, फिर न। अमन चयो, अहिड़ो कुझु बि कान्हे, जॾहिं बि मूंखे प्यारु थींदो मां त सभिनी खे पहिरां ज़रूरु ॿुधाईंदुमि। फ़िलहाल मुंहिंजी लाइफ में कोई बि कान्हे का। बसि उन शादी मां अॻिते निकिरंदे कंहिंखां बि कुझु पुछी कान सघियो, छो त उन शादी में ई मिज़मान हुयो। कंहिंजी बि छोकिरी लाइ पुछणु ग़लति आहे न, पर एतिरो ज़रूरु सम्झी वियो कि ही दुल्हन जे तरफ़ां रिश्तेदारीअ में आहे, बसि। पर तंहिं हूंदे बि ॿाहिरि निकिरी चयो पंहिंजो पाण खे, अमन मूंखे हिते ई सोच खे रोकणो आहे,